नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी क्रिकेटर टीम जे मशहूर ऑलराउंडर शोएब मलिक हिकु ॾींहुं वारे क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान खां पोइ संदसि घरवारी सानिया मिर्ज़ा जज़्बाती पैगाम लिखंदे संदसि पाकिस्तान जे लाइ ख़िदमतूं ॾियण ते साराह कई है। क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान शोएब मलिक गुज़िरियल साल जून में ही वर्ल्ड कप खां पोइ वनडे क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो है। गुज़िरियल ॾींहुं बांग्लादेश सां मैच खां पोइ शोएब मलिक चयो त अॼु वनडे कैरियर ख़त्म थी वियो। इन सां गॾु समूरे रांदीगरनि जो शुक्रिया अदा कयो। शोएब मलिक जे ऐलान खां पोइ संदसि घरवारी ऐं भारतीय टेनिस रांदीगर सानिया मिर्ज़ा ट्वीट ते जज़्बाती पैगाम शेयर कंदे चयो है त हर कहाणी खे ख़त्म थियणो आहे, पर हिन जी ज़िंदगी में हिकु नई शुरूआत थींदी है। शोएब मलिक, अवां 20 साल ताईं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे लाइ ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। अवां खे हिन जी इज़त ऐं आजिज़ी सां गॾु जारी रखियो। अवां जेको कुझु बि हासिल कयो इन जे लाइ मूंखे कुर्ज़बान खे अवां ते नाज़ आहे, पर इन खे बि वधीक अवां जेके आहियो इन ते असांखे फ़ख़ुरु आहे। यादि रहे त शोएब मलिक गुज़िरियल ॾींहुं वनडे कैरियर जे ख़त्म थियण खां पोइ अफ़सोस जो इज़हार कंदे हिन चयो त पंहिंजे कैरियर में मुतमइन आहियां। रिटायरमेंट खां पोइ हाणे पंहिंजी घरवारी सां गॾु वक़्तु गुज़ारींदुसि ऐं सिर्फ़ T20 क्रिकेट ते ई तवजह ॾींदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।